अरे ॾिस अॼु बि मनोज आवाज़ ॿुधो थी। अरे यार इहा त अहिड़ी त मनोज आहे ये जमंदे ई मां सुर कयो। खबर न आहे हिन छोरी खे छो नथो कुझु थिए। लगे तो इहो बि मनोज आहे। मनोज खे असर न आहे कंदो। अड़े छोरा असांजी ॻाल्हि कन खोले ॿुध। ॿीहर जे असां टपाऊं त इहा असांजे साम्हूं न बीहारींदो कर, वञी घर मरंदो कर। अगर ॿीहर हिते ॾिठो थी न चमाटू हणंदासीं। न चाचा चमाटू न हणो। छो चाचा छा थियो आहे? अड़े असां हिन मनोज खे ॾिसंदा आहियूं न सॼो ॾींहुं असांजो बेकार गुज़रंदो आहे। ॿीहर असां न बीहंदा पर मुंहिंजी मिठड़ी भेण खे मनोज न चओ। निकर हाणे निकर हल मनोज न चओ। भागी छोकिरीअ खे सदाईं बीहारे अदी तू नाराज न थी। मुंहिंजी ॻाल्हियुनि ते कोई मानुस न आहे। अम्मा जी तू त निशानी आहे। अच्छा पुट अच छॾ पुराणियुनि गाॾियुनि खे तुंहिंजे लाइ इहा नई गाॾी आंदी आहे। वठ ज़िंदगी जो मज़ो। बाबा मुझे लाया गाड़ी है। हाँ बाबा ये तुझी गाड़ी है। बाबा शिट्टी गाड़ी है माशाल्लाह। अबा फकीरन जो केड़ो हुकुम आ। बंद करायो का फकीरन के बोला वधावई बोला वधाए के गाड़ी में एड़ा सोना पुत्र दिना दई। आगो वंड एडी मांग ले तो वंड हल। बाबा फकीर साईं के या गाल न कर। ई बुध बटरे लफ्ज बुधाए कल केर होयो अज केर फिरी वो मन में छाजी मेर फिरी। कल डाडो होयो अज काबू आ अज कब्रन जो दिस ढेर फिरी। तो जड़ा के मिट्टी जे ढेर में प्याल गाड़ी खणी विदे है गाड़ियों ये ते ही पयूं होंदई। ही बंगला कुछ भी न थई। ए गाड़ियों ए बंगला ए तू पांजे पुट लाए के आन पर खुदा ना खास्ता जेकरे ही भी गरीब थी वने ए असा वांगुर पिने तो को छा कने। बस बस घणो लेक्चर न रे बाके हलो हल यार ये दुनिया कथी वनी पुगी वन हेडो अल्लाह दिनो थन हेडो अल्लाह कयो थन के फकीर खे टको ही न था जन के गरीब के हमदर्दी काने वडी गाल हाय हाय मुल्क में मोहब्बत वईले वई हाय हाय ये केडा अमीर मानो अरे छा थी वा हे अंधा थी वा के गरीबन जी मदद ही कोन था कर। होटल लाए ते किए था मानन वट भगा अच। हा बा जे पुत्र जे लाए ये बंगला और कारू तो करू करे वाला कंदो तो इहो भी पिनंदो। गरीब जी मदद न कंदो तो पाण पिनंदो वनी। यो पुत्र से पिनंदो यो केर पिनंदो। ए मुंजा अला तू खैर कजा गरीबन जो मिस्किनन जो खैर कजा असा फकीरन जो खैर कजा। अल्लाह अल्लाह ही अल्लाह बाबा अल्लाह ही अल्लाह। फकीर पहुंचाओ बोला जो नाले ते को वट करायो बाबा। हां बा बोला वधायो आता सकत के दूसरा में जाए फकीर बावत बा अबा का जाए फकीर साईं लख लख तो आउंदी अबाए रे वडे रे बेहोश बूथ सजायो बैठो जे हल हल माफ कर वरी भी ता गरीबन जो दिलियों भली वन जो असा फकीरन के वट दा करे रात बाबा गरीबन जो खून का चूस बाबा बोला वधायो बाबा बोला वधायो आगे। अब
आहे को अंधो ना बीन जेको सॾे हिन सखीअ खे ॾे चाचा छा ॻाल्हाए थो माफ़ कजां यार मां भुलिजी पियो बाबा तो कजां यार हे त ॾिसो बाबा तव्हां लख हे त ॾिसो मूंखे हे ग़रीब ॼण था ऐं वॾेरा चवनि था माफ़ कजां हल माफ़ कजां यार वरी बि ग़रीबनि जो दिलियूं सचियूं हाय हाय मोहबत अञा ग़रीबनि वटि आहे पर वॾनि वटि में कुझु ई कोन्हे को दुआ वाह बोला जे नाले ते का फ़कीर खे का भाॼी खाराए सुणा हा बोला वधाईंदी अबा बोला वधाईंदी भाई दवा कर सिकंदर ये मैंने मानी बैठ सिकंदर मानी बैठी है आज बा मानी का बाबा मानिका अदी मानिका अला जे नाले ते बाबा को मानी टुकरो फकीर के बाबा चाचा यो तो वाह वाह बिस्मिल्लाह बाबा दुआ कंदो साए फकीर माण्हू आया अबा आयो छोकरो दवा वठी अबा आयो तो कोने मां पाण तो वञास हा बा ॾिसी अची सघो अल्लाह नाले खैर दे तो करे नंढड़ी बार के उछलाए तो अरे बा यो छा तो करे अरे बा छो तो उछलाए न्याणी के छड़ेस न्याणी के छड़ ये मुझ भेड़ा है परा छोकरी ना है अरे बाबा ये तुझी नंढड़ी मासूम भेड़ा पोइन के छो तो ने खड में उछलाए मां इनके न तो संभाले छगा ये पाड़ वारन जी नजरन में मनुष्य है अरे पुत्र न्याणी त कदे मनुष्य न थींदी आहे न्याणियूं त रहमत हुंदी वन रहमत इन रहमत के तू खड में पियो चलाई चरियो थियो है छा पुत्र मुझे पी बीमारा में उन ला दवाऊं पे वठण ऐ दवाऊं न वठी सके पुत्र तू हिन के न उछलाए ही न्याणी आ बरकत आ हिन के न उछलाए तवा के दवाऊं मां तो वठी जा अचो मुसा अचो हली अचो या अल्लाह तुझी दुनिया में केड़ा मानू है के भला त के ढिला हेलो पुत्र मुझे घर हलो दवा मां तो वठी जा तो ता केदा त मनोस आयो जदे का वठी न गोठ में आया हो त निभागा उठो निकलो न गोठ मा खणो रपट पांजा पुत्र मां तो गरीब आया मिस्कीन है पुत्र इन पीए में काने पंजा बचारो लीजिस खुदा रे वास्ते जी मोके कढियो न गोठ में असा सा क्यों निकरो तो असा गोठ में हल्या वणो घणी देर न कर टपा खानो निकरो ता
बाबा काले था गरीबन के कढो सब्र कयो बाबा सब्र कयो छो था हिनन गरीबन के कढो हे अगे ही बेचारो बीमार आ ता हिनन के कढो था अरे यार काले वही तहां जी इंसान हमदर्दी एडो जुल्म मां तोड़ी फकीर आ पिनण वारो आ ते हुंदे भी मोहब्बत रखां तो तहां वटि या मोहब्बत भी ना है बाबा अलहमद अरे बाबा छड़ियो हिन ज़ालिम गोठ के मां तोणी गरीब आया पिनण वारो फकीरा पर तहां मुंहिंजे घर हलो उते मोहब्बत मिलंदी तहांखे प्यार मिलंदो बा हिन पाप नगर जी गाल न कर तो चरबत नगरी नायब दी जित ॾाढो थींदो गाबोआ हिन शहर जो राजा राजधणी ते चरबत जो भी बाबुआ मन को मना मन को मना मन को मना आया गरीब पिनण वारो फकीरा पर यार मोहब्बत रखा तो एड़ा मासूम बच्चा मुखे भी प्यारा है नरो भाव नरो मां तोणी अकेलो आया गरीब आया पर इए समझो तो तहां मुंहिंजा भाती हो सब यार मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां पिनंदुसि पर तहां खे पालींदुसि तुझू दवाऊं पिनंदुसि दर दर पिनी भी तोखे दवा वठी ॾींदुसि तू घबराए न रो न मुंहिंजा भाउ मां वञा थो गदा करे भी तुझी दवा वठी थो अचां चाचा मां भी हलां तव्हां गॾु न पुट न चाचा न मां भी हलां थो अबा जे तू नथो मुड़े त पोइ ठीकु आहे हल बाबा फकीर खैरात जो बाबा घर वारे जो घर वारीअ जो खैर हुजे माई वॾी अल्लाह जे नाले ते बाबा दुआ था कयूं बाबा अल्लाह कदो अल्लाह कंजू ॾींदव बाबा अल्लाह जे नाले ते जवान 3 4 5 अरे अल्लाह वधाई दी बाबा घोट थी ने इन फकीर जी दुआ थी हां अबा कार वारा मौला वधायो थी वंड कराए फकीरन के असा जो दुआऊं थी सलकार मो रेल मिलंदई यार वाह वाह अल्लाह जा प्यारा हो साईं हां वाह 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 बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पुत्र हाणे तुझे पी जी दवा जा पैसा मिली विया हाणे हली था दवा वठूं अल्लाह कंदो भलो थींदो अस्सलाम वालेकुम अदा दवा तुझी अची वई हा हा खैर सां दवा अची वई हाणे तोखे पीआरियूं था हा हा ये दवा पी अला शफा जड़ वारो आ बाबा
हाँ भाई दवा पियो आ आ आ एक मुझी ओ ही अभी बुझी पुत्र यो गिलास तो खणी आबा पानी भरे अच जाए हाज़िर बाबा। हाँ कुराने के पियार ला कदो भली थी दी मौला भली कदो हाँ बाबा ही पानी। जवान थी अल्लाह शफा दी दो बाबा सा फकीरन जी भी दुआ थी ए बाबे ए बा तू भी थकी पियो आहे गदा करे करे मिस्कीन ने भागे जे करे बा अदा खैरा खैरा तव्हां त आराम कयो हाँ हा थकी पिया आहियो ॾाढा सिकंदर ओ सिकंदर अब चाचे खे उथाए ॾींहुं थी वियो आहे भला गदा ते कोन वेंदो छा चाचा चाचा अबा चाचा उथे ही नथो। फकीर ओ बा लाड़ी अबा फकीर उठ तो सही तो मरियो असा जो यो इशारो मरियो अरे मुझे बचना जो सारो इकड़ो इशारो मेला कसो उन्होंने साल मरतबा खेलना होला एक रात रो कसिया अदा प्यालो करियो हाणे मुझे बच्चन जो छा थी पुत्र जी बाबा। आए ओके पंडे लम्बिया नी रामा इश्क दिया दर्द जिगर सखत सजामा इश्क दिया हाय ओके पंडे लम्बिया नी रामा इश्क दिया दर्द जिगर सखत सजामा इश्क दिया अल्लाह जन्नत नसीब करेस बच्चन जो मुझे रब जो लाभाई आहे पाण तो फकीर मरी वियो अल्लाह जन्नत में जायो ॾेस पर घर बि ॾेई वियो या अल्लाह हाणे मूंखे बि ख़ुशि कर त मां बि पंहिंजे बच्चन सां गॾु वञी गदा कयां अलाई तुझी केड़ी दुनिया है असा पिनण वाले फकीरन को भी दाड़े ले पुरे विया था
दाड़ेल वडा जालिम हूंदा उत ते सेशो जावेद खान ॾियलो उत रात छा थियो आहे ऐं केरु आहियो तव्हां? साहब असां ग़रीब आहियूं, असांखे बि फुरियान साहब, असां फ़क़ीरनि खे बि फुरियान धाड़ेल मगरू धाड़ेल वारा साहब। मुल्क में साहब भाउ ॿारे छॾींदो हलियो असां सां गॾु इंसाफ़ कयो असांजो साहब। मज़रू खे ख़बर नाहे त एसएचओ जावेद मां आहियां ऐं ही मुंहिंजो इलाइक़ो आहे। कढ पैसा कुलई न त कलेक्शन जो बस्ट हिकिड़ो हणंदो मां। तू हिन इलाइक़े में उप तबाही आहे। अॼु मुंहिंजे नज़रुनि खां न बचजे अचई थी। मज़रू खण पंहिंजे भाउ खे वेड़े सिरलीअ में। जावेद साथियों अचो इन एसएचओ खे ॾिसी रहंदासीं।
गोदड़ी लाए रखो पुट न चाचा असां पाणे लाइ रखूं था पिया। बाबा तव्हां दवाऊं त टाइम सां खाओ था न? हाँ पुट दवा जी कड़ी जरूरत है पुट मैं ठीक आया पर चाचा पोइ बि दवाऊं तव्हांजे लाइ ज़रूरी आहिनि। डॉक्टर भी चवनि था मां भी चवां थी तव्हां टाइम सां खाओ। सरदार शिकार त घर में ही आहे। अचो त शिकार जो वठो मज़ो। साथियो इहो सलाह आहे। ठीक है हलो भला। ठीक है सही है। केड़ा आयो तो तुंहिंजो मौत मज़रू धाड़ेल न ॿुधो आहे। मज़रू धाड़ेल आहियां मां। जी साहब हुकुम कयो। अचो ॾिसंदा आहियो? हा ॾिसो हथ मुंहिंजो। ठीकु आहे पर सच ॿुधायो। वॾो लकी आहे हथनि जी रेखा वारे छा थो ॿुधाइनि असां इहो त फ़क़ीरनि सां प्यार थींदो। फ़क़ीर तो सभु कुझु सच ॿुधायो। अची ही वठ तुंहिंजो इनाम 100 रुपया। मेहरबानी साहब। जी बाबा तो ले जा तो कौन गलाना तो पुत्र पटे दिन में तुझा चाचा 100 रुपया चंदा है। कॾहिं ॻाल्हि आहे बाबा? ओए मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? या मुझे इतनी मेहरबानी करी उन्हनि जे साम्हूं मूंसां इज़त सां पुछे जा। पर बाबा मां तक में कॾहिं बदतमीज़ी कई न। पोइ तव्हां ईअं छो था चओ? बदतमीज़ी त न पुट पर बेरुखी त अख्तियार कंदो आहे न। बसि मां सादो आहियां पर तव्हांखे सादगी पसंदि न हूंदी ऐं इन जे लाइ मां पंहिंजो रुख तव्हां खां पासीरो कंदो आहियां। सादो तो न है पर चरियो आहे। हेॾे शानदार घर में तो रहे ऐं VIP गाड़ियूं तुझे हेठो आहिनि पर अफ़सोस आहे तूं हिकु सादी गाड़ी में तो घुमे ऐं इन ई खे तूं सादगी तो चवें। इहा तुंहिंजी चरियाइप आहे चरियाइप। पर इन जे लाइ मां चवंदो आहियां तव्हांजा ख़्याल ऐं मुंहिंजा ख़्याल अलॻि अलॻि हूंदा आहिनि। बाबा VIP गाॾियूं ऐं VIP बंगला शानदार माण्हुनि जे लाइ हूंदा आहिनि ऐं मूं जहिड़े साधन जे लाइ न। इहो कॾहिं तूं महसूसु कंदे त नादर ख़ान जो पुटु आहे नादर ख़ान जो। जॾहिं तव्हां सागर जा पीउ थी ॾेखारींदव न त उन वक़्तु मां इहो महसूसु कंदुसि त मां नादर ख़ान जो पुटु आहियां।
छॾे अचो। यार सिकंदर वो गाड़ी वारो माण्हू न मूंखे भलो नथो लॻे। रोज़ रस्ते ते बीठो आहे। रस्ते ते बीठल माण्हू खे छा कजे? अहिड़ी का ख़राब ॻाल्हि त कोन कई अथसि। छा नालो आहे तुंहिंजो? कुछ भी न केरात जो तो वञा। कॾहिं मिल त अकेले में तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। न अदा मूंखे अकेलो न ई छॾींदो। पर तूं कोशिशि ज़रूरु कजांइ। सुभाणे अच, मां तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। छा आहे? छा पिया ॻाल्हायो पाण में? छा पिया चए? पुछे पियो त इहे ॿई तुंहिंजा छा थींदा आहिनि। पोइ मां चयोमांसि मुंहिंजा भाइर आहिनि। जाने हल। अब्बा वो फैसल सिकंदर उठो बा अम्मा उठो बा सिकंदर फैसल अदा अदा उठ सुबुह थी वई आहे। रोज़ी ते बि हलणो आहे। अम्मा तू भी तो पुटरा हलो रोज़ी ते वञो। बाबा हाँ दी पर मूंखे ॾाढो बुखार आहे। मथे में बि सूर आहे। अम्मा ख़ैर त आहे? छा थियो तोखे वरी? छा थियो मुंहिंजी भेण खे? अदा बुखार आहे ऐं मथे में बि ॾाढो सूर आहे। ठीकु आहे अदे अॼु तूं आराम कर। असां वञूं था न रोज़ी ते। अदा जेकॾहिं क्षमा न थी वञे त पोइ पाण बि आराम कयूं था। अदा चरियो आहे छा? रोज़ी खां इनकार थो करे? मूंखे यकीन हो त तूं मूं वटि ज़रूरु ईंदे। मां तोॾे न आहियां आई। मूंखे ख़बर न आहे त मां हिते कीअं पहुतसि। इश्क पंहिंजी राह पाण ॻोल्हींदो आहे। तूं त चाहींदे बि आई आहीं। इहो इश्क ई त आहे। न न को इश्क विश्क न आहे। भला पंहिंजो नालो त ॿुधाए। छो न ॿुधाईंदमि मां पंहिंजो नालो? छॾ मुंहिंजो हथ। नालो ॿुधाइण में छा आहे? मुंहिंजो नालो सागर आहे। मां सरदार नादर ख़ान जो पुटु आहियां। पोइ मां छा कयां? तुंहिंजो नालो सागर हुजे या वागर हुजे? ओसि ताईं कोन छॾींदमि जेसि ताईं पंहिंजो नालो न ॿुधाईंदे। मुंहिंजो नालो शमा आहे। शमा हाणे छॾ मुंहिंजी मां। अस्सलाम वालेकुम दादा शाला। वालेकुम ठीक ठाक बड़ी खैरियत बाट। आओ सागर पुत्र ये किसके रहा है? चाचा साईं सागर पुत्र इहो छा आहे? हर भेरे असांखे अचणो पए थो। सागर पुत्र कॾहिं तो बि हिसाब ॾींदो कर। हा चाचा साईं ज़रूरु अचिबो। इहो ॾींहुं हले कॾहिं ईंदो? हा उहो ॾींहुं कॾहिं त ईंदो। सागर मां तोसां मिलण जे लाइ बाबा खे एतिरो सताईंदो आहियां जो हू पंहिंजो सभु कमकार छॾे जो मुंहिंजी ॻाल्हि मथे कंदो आहे ऐं तूं मुंहुं ॾेई ॻाल्हाईंदो ई न। अहिड़ी ॻाल्हि न आहे चाचा। तोखे त ख़बर आहे त मां बचपन खां ईअं ई आहियां, सीधो साधो। ऐं मुंहिंजी सादगी ईअं ई महसूसु कराईंदी आहे। हा त आदिर खाना ये साधो न पर चरियो आहे। जी खफ़ा न है त नंढे भाउ हैदर खान खे ॿ ॾींहं ॿाहिरां घुमाए अच। न बाबा न, हाणे मां थकल आहियां ऐं चाचा साईं वारा हिते ई आहिनि। सुभाणे वठी वेंदोमांनि घुमाए। साईं जय आइन जो कोने बार बार ईंदा। चाचा सॉरी चाचा।
चाचा सॉरी चाहिए न हाणे चलो तुंहिंजी सॉरी वारी जी छो न पंहिंजे मन में असां लाइ एसाद जी क्षमा वारींदो आहे। क्षमा अबा छा ॻाल्हि आहे? छा तो तव्हांजो मूड ख़राब आहे? चाचा अॼु खां पोइ क्षमा खे का बि ज़रूरत न आहे गदा ते हलण जी, पर क्षमा खे छा पर कंहिंखे बि ज़रूरत न आहे गदा ते हलण जी। चाचो पुटु ख़ैर त आहे? आहे पुटु? वाह अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे। तो बाक़ी ही बरदो कुझु बचाई वेठो आहे। जे कुझु बि न आहे त पोइ रोज़ीअ खां छो था इनकार कयो? तूं ॿुधाए धीअ छा चयो पुटु? बाबा इहो तव्हां फैसल खां ई पुछो त उहो रोज़ीअ लाइ इनकार छो थो करे। मूंखां छा पुछे, ॿुधाए न पंहिंजा लक्षण। इहो सभु कुझु मुंहिंजे करे थियो आहे। मुंहिंजे करे? पर मां कयो छा आहे? छा कयो आहे? पोइ तुंहिंजा ख़्याल छो पटियल आहिनि आख़िर? गुमसुम आख़िर छो आहीं तूं? त पोइ हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? मां सभु कुझु सम्झां थो, इन में तुंहिंजो कहिड़ो कसूर आहे? छा सम्झे थो? खोले ॿुधाए। बाबा अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे। खां अदा फैसल नंढड़ी ॻाल्हि खे वॾी ॻाल्हि करे थो। पर इहा नंढड़ी ॻाल्हि बि कहिड़ी आहे? अबा सरदार नादर खान जो पुटु रस्ते में बीठो हूंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं ख़ैरात बि ॾींदो आहे। अबा इहो अदा खे वहम आहे त हू क्षमा लाइ बीहंदो आहे। अरे पुट इहे त हज़ारे मां रस्ते ते बीठा हूंदा आहिनि, कंहिं जी अखियूं झलींदे। शर्म का औरत बाज़ार में गुज़रे त पोइ ॿिलनि वांगुरु तकींदा आहिनि। ॾिस पुट कंहिं जी नज़र खे रोकींदासीं त पोइ ठीकु आहे, क्षमा अॼु खां पोइ गदा ते कोन वेंदी। आ मुंहिंजे सीने प्यार ही ॾिस तुंहिंजे नाव जी महफ़िल कीअं पंहिंजे मन में मचाई आहे ऐं तूं रुगो मिठा मिठा ॾे घाव जे इन घाव ॾियण जे ऐं जे तोखे सुरूर मिले थो क्षमा मां पंहिंजो पाण खे घावनि सां भरे छॾींदुसि। क्षमा तूं न शर्माए, आख़िर केसि ताईं हिन शर्म जे ओट में पंहिंजे अंदर जा अदमाम केसी ताईं मन ऐं मन में मूंखे चाहींदे। हाणे हिन पंहिंजे परवाने खे पंहिंजे साह में समाए छॾियो, न त ही तुंहिंजो दीवानो मरी वेंदो, बिगड़ी वेंदो। नादर खान मां कुझु सम्झां थो त तव्हां कुझु चवण था चाहियो। हा दा चवण त चाहियां थो पर लफ़्ज़ साथ नथा ॾियनि, ज़बान ते ईंदे ई दॿिजी था वञनि। चओ त तुंहिंजा लफ़्ज़ मां चवां, आख़िर त तुंहिंजो नंढो भाउ आहियां। क्षमा जेसी ताईं तूं पंहिंजे प्यार जो इज़हार न कंदी न ओसी ताईं ही दीवानो पंहिंजे पाण खे कोसींदो। तोखे त ख़बर आहे हिन ज़ख़्मनि में केतिरो मिठो दर्द आहे ऐं तुंहिंजो नाव ज़ख़्मनि सां लिखंदो रहंदो। जे मुंहिंजे मन जी ॻाल्हि सम्झी वियो त पोइ तव्हांजो छा ख़्यालु आहे? हिन खां वधीक मूंखे ॿियो छा खपे जो मुंहिंजी धीअ नादिया खे सको सोट मिले। अदा मुंहिंजे मन जो भार हल्को करे छॾियो, बसि हाणे इन्हनि जी शादीअ जो ई सोचिजे। क्षमा बसि हाणे एॾो इंतज़ारु न कराए, न त ही दीवानगी जी हद पार करे छॾींदो।
इन खां पहिरियां मुंहिंजा कदम तुंहिंजे घर जी दहलीज़ पार कनि। तूं पंहिंजा कदम मूं ॾांहुं वधाए। क्षमा आ मुड़िया, न त तुंहिंजो दीवानो मरी वेंदो। अदा हिकु भेरो सागर खां पुछी करे पोइ तारीख़ ॿधजो। अदा इन मां सागर खां पुछण करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पर सागर खां पुछा ज़रूरी आहे, मतां का उनजे मन में ॿी ॻाल्हि आहे। न अदा इहा तव्हां कहिड़ी ॻाल्हि पिया कयो? तव्हां खां मुंहुं मोड़ींदो अल्लाह न करे जे ईअं कयां त पोइ मां कीअं छॾींदोमांसि? दादा जी अव्हां जी मर्ज़ी, पोइ मथे महीने में शादी कराईंदा। ठीकु आहे अदा, मथे महीनो ठीकु रहंदो। अबा चुप छो आई? करने का गाल कहिड़ी ॻाल्हि आहे भाउ? पर पुट मूंखां दिलि जी ॻाल्हि नथी थी सघे। बाबा अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेको तव्हां सां नथी थी सघे? पुट सिकंदर, कहिड़ी कूड़ी कहिड़ी सची? असल ॻाल्हि इहा आहे त मां सोचां पियो त तुंहिंजी भेण शमा जो हथ फैसल जे हथ में ॾियां। अदी अंदर ॻाल्हि हले पई, इहा त तो बि ॿुधी हूंदी। अदा तव्हांजो फ़ैसिलो तव्हांजी मर्ज़ी। हा मुंहिंजी मिठड़ी भेण, मुंहिंजो त इहो ई फ़ैसिलो आहे त अदा फैसल खां वधीक हलो को बि रिश्तो न। जेकॾहिं पुछणो आयो न त पहिरियां पुछो आहे, फ़ैसिलो करे पुछण छा फ़ाइदो? त पोइ तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? हा अदा मुंहिंजी इहा मजाल जो मां तोखे मायूस कयां, बाक़ी जेको मुंहिंजो नसीब। मूंखे तो में इहा ई उमेद हुई, शुक्र आहे। फैसला मुबारक हुजे, शमा जी भी यही मर्जी आहे। त पोइ अब्बा तूं शहर वञ, मिठाई वठी अच। हमें जिंदा
माथे कारा मुसाफा कर मुसाफा कर मुसाफा कर दिखाए लग जी यार माना रे तेरे को न दुखाए दिखाए लग जी यार माना रे तेरे को न दुखाए दिखाए लग जी यार माना रे तेरे को न दुखाए दिखाए लग जी यार माना रे तेरे को न दुखाए मजबूर नु बेचारी भाड़े नु न लिखाए मुसाफा कर मुसाफा कर मुसाफा कर मेरे कणी माँ तो बतलाए करती को तू प्यारा मेरे कणी माँ तो बतलाए करती को तू प्यारा ये हमें जिंदा मार बनाते अंदर माथे कारा मुसाफा कर मुसाफा कर मुसाफा समीर सागर तुझे लाए हर हित खाना पुछंदी 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 करती को तू मापा तो साथ में झुलमर देती मुसाफा कर मुसाफा कर मुसाफा मेरे कणी माँ तो बतलाए करती को तू प्यारा मेरे कणी माँ तो बतलाए करती को तू प्यारा ये हमें जिंदा मार बनाते अंदर माथे कारा मुसाफा कर मुसाफा कर मुसाफा करो अच्छे पुत्र अच्छे सागर तो जो इंतजार पे थे जी बाबा अच्छा तो जी बाबा वे पुट वे एॾो तकड़ो हाँ छा न चाचा साईं मूंखे कहिड़ी तकड़ आहे कौन कहिड़ी असल में सागर पुट अरबाज खान जी धीअ सां तो जो रिश्तो पको कयो आहे इन बारे में पुट ॻाल्हाइणो आहे इहो कहिड़ो रिश्तो जेको मूंखां पुछा न कई वञे इन में तोखां पुछा करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे असां वॾनि ई इहो फ़ैसिलो कयो आहे आख़िर इहा शादी तोखे करणी आहे हा इहो मुंहिंजो हुकुम आहे हा करणी त आहे पर मां पंहिंजी पसंदि ते हा कंदुसि न मतलब तोखे इहा सौट पसंदि न आहे बाबा मुंहिंजो इहो मतिलबु न आहे त मूंखे सौट पसंदि न आहे असल में ॿी ॻाल्हि आहे ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधाए न इहो वक़्तु अचण ते ॿुधाईंदुसि फ़िलहाल हिन रिश्ते जी ॻाल्हि न कयो आउं सौट सां शादी न कंदुसि सागर तूं असांजी तोहिन करें थो आख़िर इहा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे तूं मुंहुं थो मोड़े न चाचा साईं मुंहिंजी अहिड़ी मजाल जो आउं तव्हांजी तोहिन कयां बसि इहा मुंहिंजी मजबूरी आहे ही मां तव्हांजे साम्हूं हथ थो ॿधां ख़ुदा रा हिन रिश्ते खे हिते ई ख़तमु कयो बदतमीज़ ये रिश्ता करे ख़त्म थींदा आहिनि छा मां पंहिंजे भाइरनि सां ज़बान करे वेठो आहियां ऐं तूं इन ॻाल्हि खे ॿारणी ॻाल्हि थो सम्झे बाबा मां मजबूर आहियां ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ कजो आख़िर इहा कहिड़ी मजबूरी आहे ऐं तूं पंहिंजे पीउ ऐं चाचनि खे ख़ुदि थो जवाबु ॾे एतिरी तुंहिंजी मजाल ॿुधाए हाणे जो हाणे खोले ॿुधाए त तोसां कहिड़ी मजबूरी आहे पुट का मजबूरी आहे कहिड़ी परेशानी आहे असांखे ॿुधाए आख़िर असां त तुंहिंजा पंहिंजा आहियूं पुट चाचा साईं
असल में मां ॿिए कंहिं सां प्यार कंदो आहियां ऐं शादी बि उन सां ई कंदुसि। छा तूं कंहिं ॿिए सां प्यार कंदो आहीं? केरु आहे उहा? छा मुंहिंजी भाटी खां वधीक ख़ूबसूरत आहे? छा असांजे घराणे खां वधीक गैरतमंद आहे? न न न बाबा न, नादिया खां वधीक ख़ूबसूरत आहे। नहीं वरी तव्हांजे घराणे खां वधीक इज़त वारी आहे। इहा हिकु ग़रीब फ़क़ीराणी आहे। छा तूं हिकु मामूली फ़क़ीराणी सां प्यार करदो? शादी भी तो उन सां कंदे? हा हा बाबा हा, मां हिकु फ़क़ीराणी सां प्यार कंदो आहियां ऐं शादी उन सां ई कंदुसि। तुझी त मत मारी वई आहे, अंधो थी वियो अंधो इन फ़क़ीराणी जे प्यार में। छा तोखे इज़त और ज़िल्लत जी ख़बर ही कान थी पए? तू हिकु नीच फ़क़ीराणी सां शादी तो करे। अफ़सोस है पंहिंजे खानदान जी इज़त मिट्टी में मिलंदी। हरगिज़ न इहो करणु तोखे न ॾींदुसि। छा में नीचा? छा उहा हिकु ग़रीब आहे इन में नीचा? छा उहा पिनी खाईंदी आहे इन में नीचा? इन में नीच छा जी आहे बाबा? इज़त ज़िल्लत मौत हर शइ त मुंहिंजे रब जे हथ हूंदो आहे। छा गुरबत कोई महणो आहे? छा गुरबत कोई नीच आहे? असल में त नीच तूं आहे। न पंहिंजे न मुंहिंजे खानदान जी इज़त जो सोचे। जेको मन में ईंदो अथई सो कंदो आहियां, पर हिन भेरे मां तोखे पंहिंजी मर्ज़ी ते कोन छॾींदुसि। छो त इन में असांजी इज़त जो सुवाल आहे। तूं भले मुंहिंजी भाइटी सां शादी न कर, पर इन फ़क़ीराणी जो कॾहिं बि न सोचिजांइ। बाबा मां त तव्हांखे अॻ में ई चवंदो हुयुसि ऐं तव्हांजा ऐं मुंहिंजा ख़्याल अलॻि आहिनि। मां फ़क़ीराणी जो ई सोचींदुसि, बल्कि उन सां ई शादी कंदुसि। सागर पुट तूं सही तो चवे। तूं भल असांजी न्याणी सां शादी न कर, पर यार फ़क़ीराणी जो हिन घर में अचे त माण्हू छा चवंदा? त ॿी जाइ तो तव्हांखे रिश्तो कोन मिलियो, इन जे करे फ़क़ीराणी घर वठी आया। चाचा माण्हुनि जी मयारुनि खां डिॼूं था, पर इहो नथा सोचूं ऐं उन में उन फ़क़ीराणी सां ऐं पंहिंजी औलाद सां ख़ुशियूं आहिनि ऐं पंहिंजी औलाद जी ख़ुशियुनि खे घटि करे ऐं माण्हुनि जी मयारुनि खे था मथे कयूं। न दा न, तूं न सम्झास, बस छॾे ॾे हिनखे। हिन जे ज़हन में प्यार जो भूत सवार आहे। ही का बि ॻाल्हि न सम्झंदो। मां हिन फ़क़ीराणी जो किस्सो ई ख़तमु करे छॾींदुसि। बाबा जे अगरि उनखे कुझु थियो त तुंहिंजी दुनिया ई ख़तमु करे छॾींदुसि। छा तूं मूंखे मारींदे? पंहिंजे पीउ खे मारींदे? मुंहिंजे करे बर्बाद? तूं मुंहिंजो पुटु ई न, निकिर मुंहिंजे घर मां, निकिर मुंहिंजी अखियुनि जे अॻिली न। हिन घर जी दहलीज़ मां पंहिंजा इहे पलीत पेर कढ, निकिर हाणे। पर हिकिड़ी ॻाल्हि कॾहिं थोरा ॿुधी छॾ, न हिन घर में करे वापसि जाए, न मुंहिंजो करे पटु हलाइजांइ। कढ पलीत पेर मुंहिंजे घर मां। न ई तुंहिंजे घर ईंदुसि ऐं न ई तुंहिंजो पुटु सॾाईंदुसि। सागर सागर बीते सिंह अदान के रोके छंदा। बस छॾे थो लॻे। इन पलीत जी न घर में जाइ कोन थी। क्षमा करे वही। अबा सिकंदर, अबा का फैसल कुछ हलो, अबा काढ़िया ये क्षमा करे वही। अबा काॾे वेंदी? हिते हूंदी, ॿियो काॾे वेंदी? ॾिसो अबा काॾे वही कोन्हे चोसि। हा बा हा,
मां ॾिसी थो अचां तुंहिंजी दादली धीअ खे। अम्मा तू तो घर में भी कोई काॾे वरी काॾे वई वई तुम्हारी धीअ भॼी चाचा असां सभिनीनि जो मुंहुं अछो करे जग खिलाए असांजे मथां हली वई। सच चवंदा चाचा तुंहिंजे ॻोठ वारा ये मनऊस आहे मुझे मर काने वो बीमार पियो के छॾे। चाचा पंहिंजो पिटको बंदि कर ऐं हुनखे ॻोल्हे मारण हाणे मुंहिंजो कमु आहे। हा दार त पोइ अॼु हुन छोकिरी जा 7 टुकर मां पाए कंदुसि। अच काने वो क्षमा छॾे तेरा तुम मां वॾेरे नादर खान जे पुट आहियां। सागर क्षमा किथे आहे? क्षमा क्षमा किथे आहे? ज़ालिम क्षमा जो तारे भॼाए खणी आहे। छा क्षमा घर छॾे हली वई आहे? किथे हूंदी मुंहिंजी क्षमा? सागर 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 ॾिस मां आई आहियां। मां तोॾी आई आहियां। मां पंहिंजो सभु कुझु छॾे तोॾी आई आहियां। मुंहिंजे सॾ में सॾ ॾे। तूं किथे आई? सागर सागर ॾिस मां हिन वीरान राउंड भटकती वठां थी। ॾिस त काॾे वञा हाणे? आओ मोरे सागर तूं काथे आई? मां तुंहिंजे करे पंहिंजो घर छॾे ॾिनो। हाणे मां अचां थी तुंहिंजे घर। नादर खान निकिरी अच ॿाहिरि। छाजो शोर मचा दे ऐं तव्हां केरु आहियो? फ़कीर आहियूं फ़कीर। असांजो नंग खणी लिकायो आहे तुंहिंजा पुट। नाहे को मुंहिंजो पुट ऐं तव्हां त हलिया वञो। अच्छा त इहा छोरी तव्हांजी आहे जंहिं सागर जे ज़हन में प्यार जो ज़हर भरियो आहे। इन प्यार जा 2-4 छा बोल ॿुधाया ऐं हू घर छॾे हलियो। छा सागर घर छॾे हले वियो? ये बहाना असां सां न कर ॿियनि सां कजांइ। कढेनि ॿार उन्हनि खे घर में लिकायो आहे उन्हनि खे न त असां कुझु बि करे सघूं था। छा कंदव? बहाना कयूं था? बहाना त तव्हां कया हथनि सां छोरी भॼाए हाणे वरी हिते आयो जीअं वॾेरे खां एफ़जे जा 2-3 रुपया निकिरनि। या बकवास बंद कर पंहिंजी। असां गरीब ज़रूर आहियूं पर बेगैरत न आहियूं। ये 2-3 रुपया असां फ़कीरनि जे हथनि जी मेहर आहे। अहिड़े पैसे खे वाह ॾींदा आहियूं जेको नक कपाए मिलनि। हाणे इंसाफ़ थींदो। नंग जे बदिले नंग इज़त जे बदिले इज़त। असां हिन खे तव्हांजे भाउ खे खयूं था वञूं। जेसीं ताईं असांखे पंहिंजो नंग न मिलंदो तेसीं ताईं तव्हांजो भाउ असां वठंदो। नादर खान ये छा तमाशो बनाया है तुझे पुट? अगर मुझे भाग कुछ थियो सजे सजे ॻोठ खे तबाही मचाए छॾंदुसि। मां मञा थो हू तव्हांजो बि भाउ आहे पर मुंहिंजो बि भाउ आहे। माटेलो तूं हौसलो कर कुझु बि न थींदो तोखे खान खे। मां पुलिस खे हाणे ई फ़ोन थो कयां।
हेलो कैसा था साहब? हेलो नाजर खान। अदा ऐसे चुहाना ही निकिरे तो ॾाढो सख़्तु ऐसे चुहाए ऐं उन्हनि खे ॻोल्हे रहंदो। अब्बा डी अलाए नाले ते खेरात नाले खेराते हलन था कबूती ॾिस अरबाज खाना अहिड़ी नौजवान छोकिरनि खे था पिनाइनि ऐं वरी साॻियो ई पाण खे गैरतमंद था सॾाइनि। अहिड़ी जवान छोकिरनि खे ॾिसी करे ऐं माण्हू तॾहिं त छिता थींदा आहिनि। ये तो चोरी गोली का दिमाग डाले छंदे अदा तूने के संभालिस मैं जा चलेगा। मुखे हिते नथा लगनि हलो त हलूं। अच्छा त हे झंग जा जानवर हिते था फिरनि। अचो नादर खान जी भाटी किथे आ? मूंखे का भी खबर कोन्हे त हू किथे आहिनि। मूंखे पक्का तो तव्हां वटि ई आहे। पर हे एतिरे सभई हथियार फिटी कयो पंहिंजा न त तव्हांजे सरदार जो मिजालो मार हूंदो आहे। अरे हिन हथियार फिटी कोन था कयो। हथियार पंहिंजा चाचा असां गलती थी वई चाचा असां माफ़ करो तो गोठ में कढियो अथई असां माफ़ कयो। अब्बा का ॻाल्हि कान्हे गलती जो इंसान गलती जो घर आहे। असां फ़क़ीर माण्हू भला कंहिंसां फिटाईंदासीं। बस बाबा ये दुनियादारी आहे। हिकु हर कंहिंजी मर्ज़ी बाबा हर कंहिंजी पंहिंजी आहे। ॻोठ तव्हांजो आहे न असांजो त ॻोठ कोन हो। महिरबानी बाबा महिरबानी। फ़क़ीर भोतारे छोकिरी खे तव्हां अॻवा कयो आहे छा? अब्बा असांखे कहिड़ी ख़बर त भोतारे जी धीअ कई अॻवा कई आहे। असां फ़क़ीर माण्हू
अब आने गरीबन मिस्किन के शराब दो गरीबन या बदमाशन हिननि जो फ़ैसिलो थाणे ते थींदो। साहब असां गरीब आहियूं, छो त असां ज़ुल्म कयो? असां छा ॼाणींदो वञूं? असांखे त का ख़बर ई कोन्हे अलाए छा आहे। अचे साहब असां कंहिंखे भॻवान न कयो, असांजे ख़िलाफ़ का साज़िश आहे। साज़िश आहे या हक़ीक़त, इन मामले खे मां पाण ई ॾिसी वरितो। हक़ीक़त में तो आया है मने ता मांडो कयो आहे कुछ नहीं रही। असां कॾहिं मिस्कीन आहियूं, सॼो ॾींहुं किनी गुज़ारो करे पेट पालींदा, असांखे कहिड़े ॾोह में वठी आया हो? इसकी साज़िश असां रहम कयो। ठीक आहे इहा जांच मां पाण ई करे वठंदुसि। मारे तो के छाप लगे वाकई में ये धारियल आहिनि या न? मुंहिंजे घर जी कंडीशन ॾिसी करे मूंखे नथो लॻे त ये धारियल आहिनि। सर मूंखे त नथो लॻे, हो वीचारा गरीब आहिनि, सॼो ॾींहुं पिनी खाईंदा आहिनि, मूंखे त नथो लॻे। मूंखे नथो लॻे ईअं, पर किथे इतबार भी नथो करे सघे। सर मूंखे ईअं लॻे कोन थो, वरी भी इंक्वायरी कयूं था। संतरी उनके वठिया। नादर खान जो भाउ काथे आहे? ऐं तूं हुनखे काॾे कयो आहे? न त खल पुठीअ त लाइ उबतो टंगींदीमांइ। ॿुधाए नादर खान जी धीअ काथे अगवा करे लिकाए थी, न त खल पुठीअ त लाहे छॾींदोमांइ। साहब असां फ़क़ीर माण्हू पिनण वारा माण्हू, असां छा द्वारनि में ॼाणियूं, छा असां अॻुवा माण्हू कंदासीं? असांजे मथां कूड़ियूं फिरादूं आहिनि, इहे साहब नाजाइज़ जो आहिनि असां। इहो वॾेरो करे थो सभु कुझु साहब असां सां। सर हाँ एसएचओ साहब किथे आयो आं? थाणे ते आयो? जी सर। ठीक आहे। ये जेके गरीब आवां आहिनि उनखे वरितो आहे शक में, उनजी इंट्रोगेशन थी आहे? जी सर। ठीक आहे तव्हां उन्हनि खे फौरन रिलीज़ कयो, अगरि बेगना आहिनि त उन्हनि खे तव्हां रिलीज़ कयो। जी सर।
ऐं उन्हनि ते पंहिंजी जेको आहे वरी बि कड़ी नज़र रखिजो, कड़ी नज़र रखिजो। अगरि उन्हनि में को फॉल्ट महसूस थिए थो त फिर पोइ वरी उन्हनि खे अरेस्ट करे ऐं इंट्रोगेशन कई वञे ऐं कानून जे दायरे में आंदो वञे। छॾियूं था सर। ओके सर। छॾियूं बाबा खे छॾियूं। बाबा छॾियो। हलो बाबा हलो हलो उठो हलो वञो हलो। सरदार होता रहे जो भात हो चाहिए। भोतारा गोठ जो हालो हाल छा आहे? अच्छा, एसएचओ जावेद खान जी यहाँ मचाल है। उनके खबर ना है ही मजरू धाड़ेल जो हुकूमत है। मजरू धाड़ेल छा भी करे सके तो सरदार त पोइ हली ॼऊं था मुल्क खे बायूं। तो चए दोस्त उत तो हलाऊं ॾियूं मुल्क खे बायूं। रात भी अल्लाह जे नाले ते डॉक्टर सॼी असां पंहिंजी परेशानी में लॻा पिया तूं वरी असांखे कढ लॻो। सागर तू काथे आई? अची मिल पंहिंजी न दीवानी सां, अची संभार मूंखे, न त हुन वीरान राउंड में मरी वेंदसि मां। हाणे त मां वापसि घर बि नथी वञी सघां। हाणे त मां न हेॾां जी रहियसि न होॾां जी रहियसि। मां कहिड़ो रस्तो वठां जिथे तूं मिले मूंसां? ओ मुंहिंजो जानी, तूं काथे आई? अची मिल मूंसां। शमा ॾिस मुंहिंजा तुझे इश्क में तो जहिड़ा ई हाल थी विया आहिनि। तोखे ई चाहींदी आहीं शमा। मां तोखे तुंहिंजे ई घरां वठी वेंदुसि। मां तुंहिंजे ई घर अचां थो शमा।
सन। नादर खान तव्हां पाण पंहिंजे से मूंखे चवां मां हरी अचां तव्हांजो तकलीफ़ कई वेहो 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 कर ख़बर है सचो साहब मुझे घर की इज्जत घुमाए तव्हां ऑफिस में कचहरी था कर असां न रस्तो छॾियो आहे न घर छॾियो आहे न तर छॾियो आहे न कचो छॾियो आहे न पको छॾियो आहे मेले में ॻोल्हनि कच्चे में ॻोल्हनि शहर में ॻोल्हनि भली ज़मीन के तरे में ॻोल्हनि भली मुल्क पूरे के बाहिर ॾियो पर मूंखे पंहिंजी इज़त खपे। हा मां मञा थो तव्हां ॻोठ जा वॾेरा आहियो पर कानून बि घटि न आहे। असां पंहिंजी पूरी कोशिश करे उन्हनि खे पकड़े तव्हांजे कदमनि में उछलाईंदासीं। जे तव्हां को इहो कमु कोन थो थिए त मां पाण हथियार खणी निकिरंदुसि ऐं पोइ ज़मीन आसमान हिकु कंदुसि ऐं तव्हां वेही ऑफिस में कचहरी कयो ऐं चांहियूं पियो। हा असांजी ॻोठ जी इज़त मज़रूर ख़ैर त आहे ऐं छा थियो आहे वॾेरे नादर खान खे वॾेरे नादर खान जे इज़त में कंहिं पिनण वारे फ़कीर हथ विधान ऐं नादर खान ॿुधाए थो हू ॿेले जे तरफ़ आया आहिनि। अचो साथियो सॼे ॿेले में उनखे ॻोल्हियूं। मैडम तोखे छा थो लॻे त ही किथे हूंदा? शहर में ॻोल्हियोसीं, जंग में ॻोल्हियोसीं, जबलनि में ॻोल्हे चुका आहियूं, मूंखे नथो लॻे त ही हिते हूंदा। हलो त किथे ॿियनि ॾिसां। अचो हलो। यार हाणे ॾाढो थकिजी पिया आहियूं, हाणे छा कयूं पाण? छा कयूं? पुलिस जी ड्यूटी अहिड़ी आहे। छॾ यार, तूं हाणे मूंखे बिल्कुलु टाइम ई न ॾींदो आहे। सिर्फ़ ड्यूटी ड्यूटी ड्यूटी, बस तोखे सिर्फ़ ड्यूटी करणी आहे। मुझे लॻे तोखे टाइम ई न आहे। अरे यार नाराज़ न थियो, शाम मिलूं था न पाण। हलो। सच्ची? सच्ची।
जान छड़ा तू तो गोरे तू हिक वारी मिल सोहना जान छड़ा तू तो गोरे तू हिक वारी मिल सोहना तू हिक वारी मिल सोहना अदा तू हिनजा हथ वधेस ही वठ दा तू हिन जो ख्याल कर मां सागर ए शमा जी गोला क्या ठीक आदा तो तू वन ॾाढी थी आहे न दोस्त मां तुंहिंजो नालो ई न आहे पुछियो हाँ सिकंदर नालो आहे मुंहिंजो ऐं तुंहिंजो मुंहिंजो दुदा खान आहे नादरा खान जो नंढो भाउ आहियां मां ॿिए ॻोठ में रहंदो आहियां हिन ॻोठ में असां घुमण आया हुआसीं मां बि सोचां पियो त दोस्त तोखे आज़ादु करे छॾियां आख़िर तुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे
खामखा तोखे हिन जंग में झले छॾियो आहे असां। नादर खान तुझे कढ भा ॿारनि जेको थियो ॾिठो वेंदो, पर तोखे कुझु बि थियण कोन्हे ॾिनो। SHO जावेद, अवां किथे आयो? अवां फिलफोर अचो, मुंहिंजे ऑफिस अचो ऐं मीटिंग करणी आहे क्रिमिनल जे बारे में। SHO साहब, तव्हांजे एरिया में न को गरीब निकिरी थो सघे, न ही गरीब को घुमी थो सघे। अवां जी बिल्कुलु कारकर्दगी मां मुतमिन आहियूं, लिहाज़ा अवां हिन ते सख़्तीअ सां अमल कयो ऐं इहे क्रिमिनल्स ख़तमु कयो। नादिर खान वॾेरे जो भाउ अगवा थियल आहे, तव्हां हुन में कहिड़ी कारकर्दगी कई आहे जॾहिं त हिते क्राइम बि वधी वियो आहे एरिया में ऐं हिते क्रिमिनल्स बि तव्हांजे एरिया में मौजूदु आहिनि, तव्हां छा कार्रवाई कई आहे हुन बाबति? जी सर, मां तव्हांजे ऑर्डर खे हाणे ई फॉलो थो कयां ऐं जल्दी वॾेरे भाउ खे बाज़ाब कराए वठंदासीं। अगर ये न थियो तो मां या शिकायत SSP साहब ऐं मथे बाला अफसरनि खे कंदुसि ऐं अवां जी तव्हां ट्रांसफर कराई। ठीकु आहे सर, शिकायत न मिली। सरदार पुलिस थी अचे। बदरू नवे दे तू घना ॾींहं मुल्क में उल्फत पाई थी न छॾींदा अथई। तू त अॼु त मुंहिंजे तर में आई, तू हितां ज़िंदा वापस न ईंदे। घना ॾींहं तू वॾेरे जे आङुरनि ते नचो आई, अॼु तू कानून जे घेरे में आ, कानून खां बची कॾहिं बि न वेंदे। सुठो हिन में अथई गिरफ़्तारी ॾे, न त गोलियुनि सां परोड़ करे छॾींदोमांइ। मज़रू धाड़ेल जे अॻियां तू हितां वापस कोन वेंदे। अॼु तुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे।
बदरू खड़ पाने भाग है हिक हिक करे सब मारी दो मैं हीअ गोली मज़लूम मारवड़नि जे नाले बदरू खड़ पाने भाग है वस्तु कयूं थी मदरो अॼु मुंहिंजी नज़रनि खां नथो बची सघे तूं हिन इलाइक़े में उप तपाई आहे मुंहिंजो हथियार खाली ॾिसी ऐं पाण खे कंधार थो सम्झी ऐं जवान त हथियार तूं बि फिटी कर त मां बि फिटी कयां पोइ ॾिसूं त जवान केरु आहे ठीकु आहे त पोइ इहा बि ख़्वाहिश तुंहिंजी पूरी था कयूं केरु जवान आहे ऐं केरु भालियो अच जेको कानून सां अॻकथी कंदो उन सां इहा ई हालत थींदी पाकिस्तान जिंदाबाद सिंध पुलिस जिंदाबाद सिंध पुलिस जिंदाबाद
खबरदार नवेदी चंदर घणा ॾींहं खाधोई आख़िर त हथ आहिनि मां भाई ने किना मारियो हे बेगुनाह आहे मां पंहिंजे मर्ज़ी सां आयो आहियां चुप करे वे तूं घणो रुलायो आहे असांखे ॿुधो ॿुधे हिया तुझो गुनाहगार नादर खान सिंध पुलिस के वडेरे ऐं जागीरदार जी गुलाम न आहे ऐं सिंध पुलिस के कॾहिं कमज़ोर न समझिजे साहब हिन कमीने खे तव्हां ज़िंदा छो छॾियो आहे ऐं हिनखे मारे छो छॾियो अथव
बाबा यो कम तू न कया तो हन कमी ने कटे मैं पार तो मारा ना है बेगुनाह मां रिश्वत को ऑफिसर ना आया इसे जो जावेद खान मुझो नालो आ तुझे पुट है फकीर आले खे तुझे कदम न सुनाई तुम हथरोग नागर खान हथरोग ही अरबाज खान जो नंढो भाई न अरबाज खान खुद करदा है न अना परस्ता है अदाई छापा जो ॾिसो ई न पिया हिकु जोगीअ लाइ ही छा पियो चवे मां हिन जो दोस्त आहियां नादर खान दोस्ती कुछ भी न दिसंदी आहे ऊंच नीच ऐं खसीस जी दोस्तीअ सां वास्तो न आहे जो वास्तो हुजे हा त पोइ त सागर बि हिकु फ़क़ीराणी जे लाइ ज़िंदगी बर्बाद न करे हा इहो असांजो शान न आहे नादर खान इहा अना कढी छॾ छो त शान शौकत पंहिंजी जाइ ते ऐं औलाद जी ख़ुशी पंहिंजी जाइ ते ॾिस औलाद खां सवा कुझु बि न आहे ॾिस हाणे अकेलो रहिजी वियो आहियां अकेलो इन जे विच में बि तुंहिंजी अना आहे नादा मुझे अकेलो लग हाँ मां आया खुद कर दो मम्मी आना आए पर अदा जी औलाद का मत कुछ भी नहीं ईशान शौकत ई माला मारी मेरा दाम कर कमरे बुके पड़े पट कपे बुके पड़े बच्चों कपे हमारे बच्चे ना मुझे सागर जी को लागो अदा जे मुझे पड़े बच्चों चलो मैं यही करूं सब्र कर अदा सब्र कर ऐसे जो उन फ़क़ीराणी ऐं सागर जी तलाश कंदो घबराए न त ही सलामत कंहिंखे बि कुझु न थींदो अलाह भलाई कंदो घबराए न अदा जीअं तूं चवंदे उहो ई थींदो बिल्कुलु फ़क़ीर इहो बेॾोही आहे ऐं तुंहिंजी दोस्ती सची आहे दोदा सची आहे अदा या त उम्मीद हुई सागर है शमाल है केड़े हालत में होता हलो तो निकल गोलियों से हालत सागर ये क्षमा तुंजी आहे ऐं तुंजी रहंदी
जेकॾहिं जीअंदी त तुंहिंजे लाइ ऐं जेकॾहिं मरंदी बि तुंहिंजे लाइ। तुंहिंजी बाहुनि में मूंखे यकीन आहे असां हिकु ॾींहुं ज़रूरु मिलंदासीं, छो जो असांजो प्यार सचो आहे। सागर, तूं काथे हूंदे? मां तोखे काथे ॻोल्हियां? और रास्ते ते और रोड ते और राम न तो के कुछ इंतजार कयो बस न राह में तुझे लाए ऐं घुरी पियो। सागर, ये बि पेरनि जे छाला ऐं रातिनि जा उजागा ईरान अकेली राह में तोखे मिली पियमि। सागर, मुंहिंजो सभु थक लही विया तोखे ॾिसी करे। सागर, उते सुरिया मां पाण सां वचन कयो हुयो। सागर, ही क्षमा तुंहिंजी आहे ऐं तुंहिंजी ई हूंदी। जे जीअंदी त तुंहिंजे लाइ ऐं जेकॾहिं मरंदी बि तुंहिंजी बाहुनि में। पाण ते यकीन आहे असां हिकु ॾींहुं ज़रूरु मिलंदा। क्षमा, क्षमा, तू तो मुंह मोड़ी हली वही है। क्षमा, तू तो इहो भी न सोचो त मां तुंहिंजे करे पंहिंजो घर छॾे आयो आहियां। क्षमा, ऐं तू इहो भी न सोचो त मां काॾे वेंदुसि। पोइ बि पंहिंजे प्यार ते पक हुई त हिकु ॾींहुं तूं मूंसां ज़रूरु मिलंदी ऐं उहो ॾींहुं अॼोको आहे। क्षमा, मां हिन ॾींहुं तां सदके वञा जंहिं मूंसां पंहिंजो महबूब मिलायो। क्षमा, मुंहिंजे पुट सां कातिल तूं आहे, तूं आहे। अगर सागर मुझे पुट न रहो तू न रहंदे। सागर, ये मिल्कियत, ये बंगला, ये गाड़ियों तुझे लाए तो मैं गरायो। अगर तू न रहे तो मुझे केड़े का मजा। अल्लाह, ये क्या करे तेरे। सागर मुझे ये चाहती है।